मलीर मां ख़बर ॾींदा हलो त मलीर जी यूसी दरसाणू चन्नू जे हाजी शीदी ॻोठ में गुज़िरियल 6 ॾींहनि खां गैस बंदि हुजण, बिजली जो बहरान समेत बदअमनी जे ख़िलाफ़ ॻोठाणा औरतुनि ॿारनि समेत एहतिजाजनि घरनि मां निकिरी आया। नेशनल हाईवे खां मेमण ॻोठ तरफ़ बींदड़ रोड बंदि करे टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक मुअतल थी वई। मसइला हल कयो या कुर्सियूं छॾियो जा ज़ोरदार नारा हणंदा रहिया। मुज़ाहिरीन चयो त कराची जहिड़े शहर में केतिरनि ई ॾींहनि खां गैस, बिजली, पाणी खां महरूम आहियूं। को ॾींहुं ख़ाली नाहे जंहिं ॾींहुं फुर न थिए। हिकु तरफ़ बुनियादी मसइला हल नथा कया वञनि त ॿिए तरफ़ बदअमनी वधी वई आहे। चूंडियल नुमाइंदा इक़्तिदार ख़ातिर अवाम खे विसारे चुका आहिनि। एहतिजाजी मुज़ाहिरे जी इतला बाद यूसी काउंसलर साले मोहम्मद कासकेली ऐं बल्दियाती नुमाइंदा एहतिजाज में पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराइण बाद एहतिजाज ख़त्म कराए रोड खोलरायो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।